मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। छा साईं रोज़े जी हालत में इंजेक्शन लगाइण सां रोज़ो फासे थींदो या न? अच्छा, तमामु साथियुनि जे इल्म में इहा ॻाल्हि हुजे त रोज़े जी हालत में कंहिं बि बंदे इंजेक्शन करायो, पोइ चाहे उहो इंजेक्शन रग वारो हुजे या गोश्त वारो हुजे, इन ॿिनि सूरतुनि जे अंदरि रोज़ो जेको आहे उहो फासिद बिल्कुलु न थींदो। छाजे करे त रग जी जेकी दवा आहे उहा बि मादे ताईं पहुचंदी न आहे, ऐं अहिड़ी तरह गोश्त में जेकी दवा यानी जंहिंखे असां गोश्त में सुई लॻंदी आहे उन मां मुराद यानी ॾोरे जी सुई या जिस्म जे ॿिए कंहिं बि जेको हिसे ते सुई जेकी लॻाई वञे त गोश्त जी दवा बि जेको आहे मादे ताईं न पहुचंदी आहे, ऐं अहिड़ी तरह रगुनि जी दवा बि जेको आहे मादे ताईं न पहुचंदी आहे। इहा सिर्फ़ु जेको आहे रगुनि में गोश्त में ई फिरंदी आहे, यानी का बि शइ अगरि मादे ताईं पहुची वई पोइ रोज़ो फासे थींदो आहे। बाक़ी इहा ॻाल्हि तहक़ीक़ात आहे त जेकी सुई रग में लॻंदी आहे या गोश्त में लॻंदी आहे त इन जो असरु दवा जो मादे ताईं न आहे वेंदो, न ई दिमाग़ ताईं वेंदो आहे, त इन तमामु सूरतुनि जे अंदरि रोज़ो जेको आहे फासे न थींदो।